नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो जे रोशन तारा हाई स्कूल खिपरो में सिगा पारां फलस्तीनियुनि सां इज़हार यकजहती जे लाइ सिगा जे अॻुवाण रोशन तारा हाई स्कूल खिपरो जे उस्तादनि ऐं मुलाज़िमनि पारां ॿाहनि ते कारियूं पटी ॿधी स्कूल जे ग्राउंड में SOP जे तहत हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी रैली कढी वई। इन मौके ते सिगा जे अॻुवाण हाजी खान बोज़दार, मुनीर लिगारी, जगदीश कुमार राठौड़, सईद इम्तियाज़ अली शाह, रोशन तारा हाई स्कूल खिपरो जे हेडमास्टर सुरेश कुमार खत्री चयो त इसराइल बेगुनाह फलस्तीनियुनि ते ज़ुल्म करे पियो। इन ते पाबंदियूं मड़े फलस्तीनियुनि जे हिफ़ाज़त जे लाइ फ़ौज मुक़ररु कई वेजे। इन मौके ते फलस्तीनियुनि जे लाइ ख़सूसी दुआ पिणु घुरी वई। फलस्तीन जो जेको ज़ुल्म आहे जारी, हिननि खे पवंदो भारी ऐं इंशाअल्लाह सॼी दुनिया में हिननि जी थींदी भारी। असीं फलस्तीन सां गॾु आहियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं फतह मक्का जे मौक़े ते उन्हनि यहूदनि खे माफ़ु कयो हो त इन करे त उहे मुस्लमाननि खे पढ़ाइनि। उन दौर में नबी करीम सल्लल्लाहु इन करे माफ़ु कयो हो त अॻिते हली मुस्लमाननि खे पढ़ाईंदा, पर हींअर उहे मुस्लमाननि सां ज़ुल्म जारी करे वेठा आहिनि। बैतुल मुक़द्दस नाहक मुस्लमाननि खे हिननि शहीद कयो आहे। असीं हिन जी पुरज़ोर मज़म्मत कयूं। तमामु घणो ज़ुल्म थियो आहे। असांजे एहतिजाज करण जो मक़सदु आहे त फ़लस्तीन ते जेको ज़ुल्म थिए पियो उहो ख़तमु कयो वञे। असांजी दुनिया जे सभिनी मुस्लमान मुल्कनि खे गुज़ारिश आहे त उहे हिकु थियनि ऐं फ़लस्तीन जो साथ ॾियनि। असां फ़लस्तीन सां गॾु आहियूं ऐं हमेशह गॾु रहंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।